बिशाजी नगरी में अंजुमन शियाने हैदर करार खंदक कमेटी तरफा बाहत मातम कंदे या हुसैन जो सदाऊं बुलंद कई वयूं। मरहूम सैयद ज़मीर हुसैन शाह लतीफ़ी जी रिवायत के बरकरार रखंदे खंदक कमेटी तरफा टांडन ते मातम कयो वियो। मेला ग्राउंड ते तारीख़ी बाह जे मातम में समय मोमिनन पारां पेरे उघाड़े बाह ते मातम कयो वियो। सब खां अॻु में पीर आबिद शाह सैयद पीरल शाह लतीफ़ी गाज़ी जो अलम पाक टांडन मथां गुज़ारियो, जंहिं बाद दुल्हन सैयद परवेज़ शाह सैयद मैसम अब्बास शहज़ाद चौहान ऐं ॿियनि खे साओ वेस ओढे बाह तां गुज़ारियो वियो। बाह जे मातम लाइ 20 फुट डिघी ऐं 3 फुट वेकिरी खंदक खोटी वई। बाह जे मातम खां अॻु में अंजुमन शियाने हैदर करार खंदक कमेटी तरफ़ां सैयद फरहाद अब्बास शाह, सैयद एहसन अब्बास शाह ऐं सैयद परवेज़ शाह जी अॻवानी में मातमी जुलूस बरामद कयो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कंदे डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख ऐं SSP सैयद सलीम शाह पारां बाह जे मातम जी निगरानी कई वई। आख़िर में खंदक कमेटी जे मरकज़ी इमाम बरगाह में नगर न्याज़ तक़सीम कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।